बानी पीटीआई जी भेण अलीमा ख़ान मथां बेदा उछलाइण वारो मामलो जाली करार। अलीमा ख़ान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त जिन ॿिनि औरतुनि मूं मथां बेदा उछलाया उन्हनि ॿिन्ही औरतुनि खे पुलिस गिरफ़्तार करण बाद आज़ादु करे छॾियो। असांजो मुआशिरो कंहिं बि औरत सां बदतमीज़ी करण जी इजाज़त नथो ॾे। सिंध जे सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण सोशल मीडिया ते बयान जारी कंदे चयो आहे त नून लीग ऐं पंजाब हुकूमत रिज़वान रज़ी जहिड़े बीमार शख़्स जी हिमायत में मुहिम हलाए रही आहे। अहिड़ो रवैयो सिंध सूबे लाइ ग़लति साबित थींदो। नून लीग जी पंजाब हुकूमत पंहिंजी नाक़िस कारकर्दगी लिकाइण लाइ अवाम जो ध्यानु भटकाए रही आहे। मुस्लिम लीग नून जी वज़ीर इत्तलात उज़मा बुखारी सिंध जे सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जी बयान ते सख़्त रद्द-ए-अमल ज़ाहिर कंदे चयो आहे त शर्जील इनाम मेमण खे खपे त पहिरीं सिंध जो हाल ॾिसे पोइ पंजाब ते ॻाल्हियूं करे। 17 सालनि में पीपी कराची ऐं सिंध खे तबाही खां सवाइ ॿियो कुझु नाहे ॾिनो। सिंध में ॿोध बाद बि साॻी सूरतहाल बरक़रार आहे जॾहिं त परदेही मुल्कनि मां खेनि इमदाद बि मिले थी। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि घोटकी कंदकोट पुल मंसूबे ते हलंदड़ कम मुतलिक़ इजलास थी गुज़रियो। इजलास दौरान सूबाई वज़ीरनि लाॻापियल अमलदारनि समेत ॿियनि शिरकत कई। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त सिंधु दरिया ते ठहंदड़ पुल सिंध पंजाब ऐं बलोचिस्तान ईंदड़ वींदड़नि समेत मुआशी तरक़ी लाइ अहम किरदारु अदा कंदी जॾहिं त घरू वज़ीर खे सिक्योरिटी इंतज़ाम बहितर करण जी हिदायत जारी कई वई। हुकूमत पारां नए भर्ती थींदड़ सरकारी मुलाज़मनि लाइ पुराणो पेंशन सिस्टम बहाल कयो वियो आहे। कंट्रीब्यूशन पेंशन स्कीम जी मंज़ूरी सेप्टेंबर 2024 में ॾिनी वई हुई। सरकारी मुलाज़मनि खे पेंशन ऐं ग्रेजुएटी जी जॻह ते कंट्रीब्यूशन पेंशन ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो। रिटायर्ड थींदड़ मुलाज़मनि खे हाणे पुराणी पेंशन सिस्टम तहत पेंशन ॾिनी वेंदी।